नुसल्ली व नुसल्लिम अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अन हुज़ैफ़ा क़ाल क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदरुसुल इस्लामु कमा यदरुसु वश्युस सौब हत्ता ला युदरा मा सियाम वला सदक़ह वला नुसुक वयुसरा अला किताबिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फ़ी लैलतिन फ़ला यबक़ा फ़िल अर्दि मिन्हु आयह व यबक़ा तवाइफ़ु मिनन्नासि शैख़ुल कबीर वल अजूज़ुल कबीरतु यक़ूलून अदरकना आबाअना अला हाज़िहिल कलिमह ला इलाहा इल्लल्लाहु फ़नहनु नक़ूलुहा क़ाल सिलतु ब्नु ज़ुफ़र लिहुज़ैफ़ा फ़मा तुग़नी अन्हुम ला इलाहा इल्लल्लाहु वहुम ला यदरून मा सियामुन वला सदक़तुन वला नुसुक फ़अरद अन्हु हुज़ैफ़ा फ़रदहा अलैहि सलासा कुल्ल ज़ालिक यअरिदु अन्हु हुज़ैफ़ा सुम्म अक़बल अलैहि फ़िस्सालिसह फ़क़ाल या सिलतु तुनजीहिम मिनन्नार औ कमा क़ाल रसूलुल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत है त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जीअं कपिड़े जा नक्श ऐं निगार घसी वेंदा आहिनि ऐं ख़तम थी वेंदा आहिनि, ईअं हिक ज़माने में इस्लाम जा नक्श ऐं निगार ख़तम थी वेंदा। एतिरे ताईं जो माण्हुनि खे इहा बि ख़बर न हूंदी त रोज़ो छा आहे ऐं सदको ऐं हज छा आहे। हिकु राति ईंदी जो क़ुरान सीननि मां खयों वेंदो ऐं ज़मीन ते उन जी हिकु आयत बि बाक़ी न रहंदी। कुझु पोढ़ा मर्द ऐं के पोढ़ियूं औरतूं बाक़ी रहंदियूं जेकी चवंदा त असीं पंहिंजनि वॾड़नि खां ई कलमो ला इलाहा इल्लल्लाह ॿुधो हो, उन करे असां बि उहो कलमो पढ़ूं था। हज़रत हुज़ैफ़ा जे शागिर्द हज़रत सिल हज़रत हुज़ैफ़ा खां पुछा कई जॾहिं उन्हनि खे रोज़े सदके ऐं हज जो इल्मु बि न हूंदो त उहो कलमो उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो ॾींदो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु उन खे को बि जवाबु न ॾिनो। उन टे भेरा इहो सुवालु दोहरायो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु हर भेरे मुंहुं मोड़ींदो रहियो। टे भेरे उन जे इसरार ते फरमायाईं ए सिला इहो कलमो ई उन्हनि खे जहन्नम जी बाहि खां निजात ॾियारींदो। यानी अक्सर औकात में असां ऐं अवां ला इलाहा इल्लल्लाह जो जेको विर्द कंदा रहूं था, इन कलमे जूं तमामु घणियूं बरकतूं आहिनि। ॿी हदीस हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो उनखे इहो कलमो हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु फ़ाइदो ॾींदो, निजात ॾियारींदो, जेतोणीक उनखे कुझु न कुझु गुनाहनि जी सज़ा भोगणी पवंदी। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो छा आऊं अव्हां खे इहा वसीयत न ॿुधायां जेका हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे कई हुई। सहाबे किराम अर्ज़ कयो ज़रूरु ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे वसीयत में फरमायो तोखे ॿिनि कमनि करण जी वसीयत करियां थो ऐं ॿिनि कमनि खां रोकियां थो। हिकु त आउं तोखे ला इलाहा इल्लल्लाह जे चवण जो हुकुम करियां थो, छो त जेकॾहिं इहो कलमो हिकु पलड़े में रखियो वञे ऐं सभु आसमान ऐं ज़मीन हिकु पलड़े में रखिया वञनि त बि कलमे वारो पासो भारी ॻरो थी वेंदो ऐं जेकॾहिं सॼे आसमान ऐं ज़मीन जो घेरो थी वञे तॾहिं बि इहो कलमो उन घेरे खे टोड़े अल्लाह ताला ताईं पहुचाए वेंदो। उहो कलमो ख़ुदा अज़्ज़ व जल ताईं पहुचे थो। ॿी शइ जंहिंजो हुकुम ॾियां थो उहो सुबहान अल्लाहिल अज़ीम सुबहान अल्लाह व बिहम्दिही। उमूमन जेको असां तस्बीह पढ़ंदा आहियूं सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम, मुंहिंजे आका फरमायो उन जो पढ़णु आहे, छो त इहो पूरे मख़लूक जी इबादत आहे ऐं उन जी बरकत सां मख़लूक खे रोज़ी ॾिनी वेंदी आहे। ऐं आउं तोखे ॿिनि ॻाल्हियुनि खां रोकियां थो, शिरक ऐं तकब्बुर खां, छो त इहे ॿई बुरायूं बाने खे अल्लाह ताला खां परे करे छॾींदियूं आहिनि।
हज़रत तलहा बिन उबैदुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत है त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आउं हिकु अहिड़ो कलमो ॼाणा थो जंहिंखे उहो माण्हू पढ़े जंहिंजे मौत जो वक़्तु क़रीब हुजे त उन जो रूह जिस्म खां निकिरण वक़्तु उन कलमे जी बदौलत ज़रूरु राहत हासिल कंदो ऐं उहो कलमो उन लाइ क़यामत जे ॾींहुं नूर हूंदो। उहो कलमो आहे ला इलाहा इल्लल्लाह ऐं मुंहिंजे आका जी अज़मत रिफ़त जो ऐलान मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो हर उहो माण्हू जहन्नम मां निकिरंदो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो हूंदो ऐं उन जी दिलि में जव बराबरि बि चङाई हूंदी यानी ईमान हूंदो। उन खां पोइ हर उहो माण्हू जहन्नम मां निकिरंदो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो हूंदो ऐं उन जी दिलि में कणिक जे दाणे बराबरि बि ख़ैर हूंदो यानी ईमान हूंदो। उन खां पोइ हर उहो माण्हू जहन्नम मां निकिरंदो जंहिं ला इलाहा इल्लल्लाह चयो हूंदो ऐं उन जी दिलि में ज़रे बराबरि बि ख़ैर हूंदो। हज़रत मिक़दाद बिन असवद रज़ियल्लाहु अन्हु फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो फरमाइनि पिया पूरी ज़मीन ते कंहिं बि शहर ऐं ॻोठ जो को बि कचो ऐं पको घर इस्लाम वारे कलमे खां सवा न रहंदो। अल्लाह तबारक व तआला मञीदड़नि खे कलमे वारो बणाए इज़त सां नवाज़ींदो ऐं मञीदड़नि खे न मञीदड़ जेके हूंदा मञण वारा इज़तदार थींदा ऐं न मञीदड़ वरी ज़लील थींदा पोइ उहे मुस्लमाननि जे मातहत ईंदा। यानी अहिड़ो दौर पूरी काइनात जे अंदरि अचिणो आहे जंहिं जे बारे में तुंहिंजे मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 साल पहिरियां फरमायो आहे। हुज़ूर जो फरमान यकीनन हक़ ऐं सच आहे। हज़रत इब्न शमासा महरी रज़ियल्लाहु अन्हु खां रवायत आहे त असीं हज़रत अमिर बिन आस रज़ियल्लाहु अन्हु वटि उन जी वफ़ात वक़्तु मौजूदु हुआसीं। उहो ज़ारो क़तार रोई रहियो हो ऐं भितना मोह कयो वेठो हो। उन जो पुटु उनखे तसली ॾियण लाइ चवणु लॻो ए बाबा छा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अव्हां खे फिलाणी बिशारत न ॾिनी हुई? छा पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फिलाणी ख़ुशख़बरी न ॾिनी हुई? इहो ॿुधी हू पंहिंजे पुट ॾांहुं मुतवजह थियो ऐं चवणु लॻो सभ खां भली शइ जेका असां आख़िरत जे लाइ तयारु कई आहे उहा इन ॻाल्हि जी शाहिदी ॾियणु आहे त अल्लाह ताला खां सवा को मबूद न आहे ऐं मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह ताला जो रसूल आहे। मुंहिंजे ज़िंदगी जा 3 दौर गुज़रिया आहिनि। हिकु ज़मानो उहो हो जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां बुग़्ज़ रखंदड़ मूंखां वधीक ॿियो केरु बि न हो ऐं मुंहिंजी सभ खां वॾी तमन्ना इहा हुई त कंहिं बि तरह पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते क़ाबिज़ थी क़तल करे विझां। इहो मुंहिंजे ज़िंदगी जो सभ खां वधीक बुछड़ो दौर हो। जेकॾहिं आउं इन हाल ते मरी वञा हा त यकीनी तौर ते जहन्नमी हुजां हा। इन खां पोइ अल्लाह ताला जॾहिं मुंहिंजी दिलि में इस्लाम जी हक़ानियत विधी त आउं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि पंहिंजो हथु मुबारक वधायो त जीअं आउं तव्हां सां बैयत करियां। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो हथु मुबारक वधायो आउं पंहिंजो हथु पोइते करे छॾियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अमिर ही छा आहे? मूं अर्ज़ु कयो त आउं कुझु ॻाल्हियूं पुछणु घुरां थो। फरमायूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पुछणु घुरी थो? मूं अर्ज़ु कयो इहो त मुंहिंजा सभु गुनाह माफ़ थी वञनि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो उमर ए अमिर छा तोखे ख़बर न आहे त इस्लाम कुफ्र जी ज़िंदगी जा सभु गुनाह मिटाए छॾींदो ऐं हिजरत बि पोइ समूरनि गुनाहनि खे मिटाए छॾींदी आहे ऐं हज बि पोइ समूरनि गुनाहनि खे मिटाए छॾींदो आहे। हीउ उहो दौर हो जो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां वधीक प्यारो मुअज़्ज़िज़ ऐं क़ाबिल एहतराम ॿियो केरु बि न हो। पाण सुहारन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अज़मत जे करे मूं में इहा हिमत न हुई जो आउं अखियूं खणी पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं निहारे सघां। जेकॾहिं मूंखां पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सूरत बाबति पुछियो वञे त आउं ॿुधाए न सघंदुसि छो त आउं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾांहुं कॾहिं घूरे निहारे ई न सघियो हुउसि। जेकॾहिं आउं इन हाल ते मरी वञा हा त उमेद इहा हुई त आउं जन्नती हुजां हा। इन खां पोइ असीं किन शयुनि जा ज़िमेदार थियासीं ख़बर न आहे त उन शयुनि में असांजो कहिड़ो हाल हो। उहो मुंहिंजी ज़िंदगी जो 3 दौर हो। जॾहिं मुंहिंजी वफ़ात थी वञे त मुंहिंजे जनाज़े सां गॾु रोज़ राड़ो कंदड़ औरत न हले ऐं जाहिलियत जे दौर वांगुरु मुंहिंजे जनाज़े सां गॾु बाहि न हले। जॾहिं मूंखे दफ़न करे छॾियो त मुंहिंजी क़बर ते चङी तरह मिटी विझो। उनखां पोइ मुंहिंजी क़बर ते एतिरो वक़्तु ज़रूरु वेहजो जेतिरे में उठ ज़बह करे उन जो गोश्त तक़सीम कयो वेंदो आहे।
त जीअं अव्हां मां विरूह वठां ऐं आउं ॾिसां त आउं पालणहार जे तरफ़ां मोकिलियल मलाइकनि खे कहिड़ा जवाब थो ॾियां। यानी इन्हीअ जे करे इहो हुकुम आहे त गुज़ारे वियल जी क़बर जे मथां अव्हां अकेलो छॾे तकिड़ो दफ़नाए न मोटंदा करियो। एतिरी देरि वेहो जीअं उठ ज़बे थिए, उन्हीअ जो गोश्त ठहे, उहो वरी विरहाइजी वञे। अहिड़ी तरह हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकु ॿी हदीस आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, ख़त्ताब जा पुट वञ माण्हुनि में ही ऐलान कर त जन्नत में सिर्फ़ ईमान वारा ई दाख़िल थींदा। हज़रत अबू लैला रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अबू सुफ़ियान तुंहिंजी हालत ते अफ़सोस आहे, आउं तो वटि दुनिया ऐं आख़िरत जी भलाई खणी आयो आहियां, तूं इस्लाम क़बूल कर, सलामतीअ में अची वेंदे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु फरमाए थो त आउं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधुमि, फरमाइनि पिया, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो मूंखे शफ़ाअत जी इजाज़त ॾिनी वेंदी, आउं अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा पालणहार, जन्नत में हर उन माण्हूअ खे दाख़िल कर जंहिंजी दिलि में वारीअ जे ज़रे बराबरि बि ईमान हुजे। वारीअ जे ज़रे बराबरि बि हुज़ूर फरमायो, अर्ज़ु कंदुसि, मुंहिंजा मौला ईमान हुजे, अल्लाह ताला मुंहिंजी उन शफ़ाअत खे क़बूल फरमाईंदो ऐं उहे माण्हू जन्नत में दाख़िल कया वेंदा। पोइ आउं अर्ज़ु कंदुसि, जन्नत में उन खे बि दाख़िल कर जंहिंजी दिलि में ज़रड़ो बि ईमान हुजे, ज़र्रे बराबरि बि ईमान हुजे। हज़रत अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु रवायत कनि था त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं जन्नती जन्नत में ऐं जहन्नमी जहन्नम में दाख़िल थी वेंदा त अल्लाह ताला फरमाईंदो, जंहिंजी दिलि में वारी जे ज़र्रे बराबरि बि ईमान हुजे उनखे बि जहन्नम मां कढो। उन्हनि खे जहन्नम मां कढियो वेंदो। उन्हनि जी हालत इहा हूंदी जो उहे सड़ी कोयलो थी विया हूंदा, मुकमल जिस्म उन्हनि जा। उनखां पोइ उन्हनि खे नहरे हयात में विधो वेंदो त हू ईअं तरो ताज़ा थी निकिरी ईंदा जीअं दाणो फुटी निकिरंदो। छा तो न ॾिठो आहे त उहो कीअं हेड्रे रंग सां वकड़ हणी निकिरंदो आहे। जॾहिं दाणो निकिरंदो आहे, उभरंदो आहे ॿिज मां, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन कोयले थियल माण्हूअ खे नहरे हयात मंझां जॾहिं हुज़ूर जे सदके वेंजारियो वेंदो, गुस्ल करायो वेंदो त उन जी कैफ़ियत इहा हूंदी। हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त हिकु शख़्स पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सवाल कयो त ईमान छा आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, जॾहिं तोखे पंहिंजे सुठे अमल ते ख़ुशी थिए ऐं बुरे कम ते ॾुख थिए, सम्झ त तूं मुस्लमान आहीं, ईमान वारो। यानी नेकी करी थो, सम्झी थो बेशकी मुंहिंजी नेकी आहे, ऐं गुनाह वारे अमल ते तोखे शर्मिंदगी नथी थिए, सम्झ त अञा तुंहिंजो ईमान मुकमल कोन्हे। पर जे शर्मिंदगी थिए ते ॾुख थिए थो त यार मां हीउ कमु गुनाह जो छो कयो, त तूं मोमिन आहीं। हज़रत अब्बास बिन अब्दुल मुतलब खां रवायत आहे, नबी साईं जो चाचो फरमाए थो त आउं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, फरमाइनि पिया, उन ईमान जो मज़ो चखी वरितो जेको अल्लाह ताला खे रब, इस्लाम खे दीन ऐं मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रसूल मञण ते राज़ी थियो। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं माण्हू में टे ॻाल्हियूं हूंदियूं उनखे ईमान जी लज़त हासिल थींदी। हिकिड़ी ही त अल्लाह ऐं उन जे रसूल जी मुहबत उन जी दिलि में सभ खां वधीक हुजे। ॿियो ही त उन जी दोस्ती ऐं दुश्मनी अल्लाह ख़ातिर हुजे। नंबर टियों, उनखे ईमान खां पोइ कुफ्र ॾांहुं मोटणु ईअं नापसंद हुजे जीअं बाहि में भेड़न आहे। अॼोके दर्स जी ही आख़िरी हदीस हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह अन्हु खां रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं अल्लाह ख़ातिर दोस्ती ऐं दुश्मनी रखी ऐं जंहिं अल्लाह ख़ातिर ॾिनो ऐं अल्लाह ख़ातिर रोकियो त उहो पको मोमिन आहे। अल्लाह तबारक व तआला असां अवां खे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे इन फरमान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हर पल हर वक़्तु इन्हीअ जे करे, हालांकि नमाज़ फ़र्ज़ खां पोइ जेको जहरी ॾाढियां ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह कयो वेंदो आहे, इहो को फ़र्ज़ कोन्हे, लाज़िम कोन्हे। पर जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी अहादीस खे ॿुधूं था त ला इलाहा इल्लल्लाह जे कलमे जी एॾी वॾी बरकत आहे त पोइ नमाज़ खां पोइ बदिरां इन्हीअ जे दुआ घुरूं। दुआ खां पहिरियां असां पंहिंजे ईमान खे ताज़ो करण जे लाइ
ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द कंदा आहियूं, छो त इहो कलमो आसमाननि खां किरास थी वेंदो आहे ऐं उन दौर में बि अल्लाह जी बारगाह में उन वक़्त में पहुची वेंदो जॾहिं कंहिं बि शइ जे पहुचण जो ज़रियो न हुजे। त इन ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सदु इहो आहे त नाहे को बि इलाह, को महबूद नाहे मगर हिकु अल्लाह, अल्लाह खां सवा को बि इबादत जे लाइक़ु नाहे। छो त इहो इक़रार मुहबत उहो आहे जेको असां खे शिरक खां पाक बनाए थो ऐं अल्लाह साईं चवे थो जेकॾहिं अवां शिरक खां पाक थियण जो ऐलान करियो था त पोइ मां रब थो चवां तव्हां चओ मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वमा अलैना इल्लल बलाग।